हिन दुरूद शरीफ जो आवाज़ दुरूद शरीफ जेकॾहिं दिलि में बि पढ़बो त असांजो अहले सुन्नत वल जमात जो इहो अक़ीदो आहे त जेकॾहिं दुरूद शरीफ दिलि में बि पढ़ियो वियो त उहो अल्लाह वटि मक़बूल ऐं मंज़ूर आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि पेश कयो वञे थो ऐं पाण करीम क़बूल फरमाइनि था। पर असां जेको चवंदा आहियूं तव्हां ज़ोर सां पढ़ो, उनजो मक़सदु ही आहे त अॼु तव्हां जेको दुरूद शरीफ़ ज़ौक़ शौक़ सां पढ़ियो इहो कराची जी बिनोरी टाउन ताईं त पहुतो आहे, पर इहो दुरूद अहिड़ो पढ़ो जो अकोड़े खटक ताईं वञी पहुचे। ज़ोर सां ज़ौक़ शौक़ सां वरी पिए भेरे दुरूद शरीफ़ पढ़ो। ऐं यादि रखो मुस्लमानो, निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ आहे, नमाज़ पढ़ंदा करियो, पर जेकॾहिं माण्हू निमाज़ रिया में पढ़ियो, दिलि सां निमाज़ न पढ़ी वई त उहा निमाज़ जे लाइ शेख सअदी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाए थो त कलीदे दरे दोज़ख खस्ता निमाज़ किधर चश्मे मर्दुम गुज़ारी दराज़। उहा निमाज़ जेका माण्हुनि जे ॾेखावे लाइ पढ़ी वञे, रिया में पढ़ी वञे, उहा निमाज़ कोन्हे को, उहा दोज़ख जे दर जी चाबी आहे। निमाज़ फ़क़ति अल्लाह जे लाइ पढ़बी आहे, अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ पढ़बी आहे। पर दुरूद शरीफ़ उहा इबादत आहे, उहा अहसनुल इबादात आहे जेकॾहिं दुरूद शरीफ़ ख़ुशू सां ऐं ज़ौक़ सां ऐं मोहब्बत सां ख़ुलूस सां पढ़ियो वियो त उहो दुरूद त क़बूल थिए थो, पर जेकॾहिं दुरूद रिया में ॾेखावे लाइ पढ़ियो वियो त उहो बि क़बूल पवे थो। ऐं दुआ जे क़बूल थियण जे लाइ ज़रूरी आहे, दुआ क़बूल करण जे लाइ, यकीन जे लाइ त दुआ क़बूल थिए, जॾहिं बि दुआ घुरो तॾहिं अव्वल ऐं आख़िर में दुआ में दुरूद शरीफ़ ज़रूरु पढ़ो। इहा कामयाबी जी निशानी ऐं दलालत आहे। मुंहिंजा मुस्लमान भाउरो, असांजे हिते ही बदीन जो जलसो कोन्हे, अॼु हिते माण्हुनि जो समुंड उथली पियो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह, इंतज़ामिया जेका कोशिशूं कयूं, जेके काविशूं कयूं, इहो रंग आहे हिन मदरसे जो, इहो रंग आहे हिननि बुज़ुर्गनि जो जेके तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि, जिन हिते काविशूं कई, महिरबानी मुशक़तूं करे, तकलीफ़ूं करे दीनी मदरसो क़ाइमु कयो। अॼु उन मदरसे जा फयूज़ बरकात, अॼु उनजो खरो बटाई थिए थो। ही हेतिरा ई बच्चा वेठा आहिनि, क़ुर शरीफ़ हिफ़्ज़ करे वेठा आहिनि। अवां मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहियो, मदीने वासियो जिन मदरसे सां ताउन कयो, ऐं उहे माण्हू मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि जिन पंहिंजा बच्चा मदरसे में छॾिया। अॼु मदरसे में उन्हनि खे लाभ मिली रहियो आहे, उन्हनि जी दस्तारे फ़ज़ीलत उन्हनि जे मथे ते सजाई वेंदी। ऐं मुस्लमानो, वसाफ़ात सफ़न, हिननि जेके ॿार अॼु क़ुर शरीफ़ पढ़ी पूरो कयो आहे, छा हिननि जी इज़त आहे, छा हिननि जो मक़ाम आहे, कहिड़ो हिननि खे मर्तबो मिलियो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में फरमाए थो वसाफ़ात सफ़न वज़्ज़ाजिरात ज़जरन वत्तालियात ज़िक्रा इन इलाहुकुम लवाहिद। यादि रखो मुस्लमानो, इस्लाम जो बुनियाद तौहीद ते आहे। अल्लाह हिकु आहे, वहदहु ला शरीक रब आहे। अल्लाह सां गॾु ज़ात में सिफ़ात में केरु बि शरीक न आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी हिकिड़ाई ऐं पंहिंजो शान बयानु करे थो। अल्लाह जो क़ुर सॼो सचो आहे, अल्लाह जो कलाम सचो आहे, पर अल्लाह तबारक व तआला कंहिं जमात जे शान वधाइण जे लाइ उनजो कसम खणी ॻाल्हि थो करे त आउं हिकु आहियां। कसम कंहिंजो थो खणे, वसाफ़ात सफ़न, अल्लाह चवे थो कसम आहे मूंखे उन्हनि निमाज़नि जो जेके सिफ़ूं मदी निमाज़ पढ़नि था। अल्लाह चवे थो वसाफ़ात सफ़न, कसम आहे मूंखे उन्हनि मलाइकनि जो जेके सिफ़ूं मदी मुंहिंजी हम्द बयानु पिया कनि, मुंहिंजी इबादत में मशगूल आहिनि। वसाफ़ात सफ़न, ऐं कसम आहे इस्लाम जे उन्हनि मुजाहिदनि जो जेके सिफ़ूं मधी का अन्नहुम बुनियानुम मरसूस थी कटिजनि था पर हटनि कोन था, सिफ़ूं मधी पंहिंजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त कनि था। अल्लाह चए थो मूंखे उन्हनि जो बि कसम आहे।
या इलाहुल आलमीन तुंहिंजी क़ुरान सचो ला रैब फीह ऐं तुंहिंजो कौल सचो तुंहिंजी ॻाल्हि सची तूं कसम छा जहिड़ा तूं अलाह खणे पर अलाह तबारक तआला उन्हनि जमातुनि जो उन्हनि माण्हुनि जो शान ॿुधाइण जे लाइ करे कसम खणे थो पोइ अलाह चए थो वज़्ज़ाजिराति ज़ज्रन ऐं अलाह चए थो त कसम आहे मूंखे उन्हनि जो जेके माण्हू छिंबीन था निंदा कनि था उर्दू में चइबो त डांट डपट करते हैं बुराई था रोकण जे लाइ नेक कम करण जे लाइ तलकीन करण जे लाइ जेकॾहिं ज़जर करणी पवे थी त ज़जर बि कनि था उन्हनि जो बि मूंखे कसम आहे पोइ जी दुनिया में दस्तूर आहे का ॻाल्हि थींदी आहे माण्हू कसम खणंदा आहिनि ही कसम खणंदो हू कसम खई अखियुनि जो कसम खई माण्हू चवंदो बाबा न मुर्शिद जो कसम न हल मस्जिद में मथे ते क़ुर शरीफ़ रखी जो कसम खण पोइ मंझासूं अलाह बि कसम खणंदे खणंदे आख़िर में अलाह पाक फरमाए थो वत्तालियात ज़िक्रा ऐं कसम आहे मूंखे उन्हनि जो जेके तिलावत कनि था क़ुर मजीद जी उन्हनि जो शान इहो आहे जो अलाह उन्हनि जो कसम खणी ॻाल्हि कयो आहे वत्तालियात ज़िक्रा कसम आहे मूंखे उन्हनि जो जेके तिलावत कनि था क़ुर मजीद जी इन्न इलाहुकुम लवाहिद तव्हांजो अलाह हिकु आहे मुंहिंजा मुस्लमान भाउरो असांजे दीनी मदारिस जे तामुन करियो ऐं असां वटि मां क़िस्सा सिकंदर दारा न खांदा आहिनि अज़मा बिजुग हिकायत महरो वफ़ा मपुरस असां सिकंदर ऐं दारा जा किस्सा कोन पढ़िया कोन ॿुधा असांजो उन्हनि सां वास्तो कोन्हे को असां खां जेकॾहिं असांजो हुकूमत सां को न असांजो मुक़ाबिलो आहे न असीं का मनसब का कुर्सी या ख़्वाहिशमंदियूं वठणु चाहियूं था असां खां ॻाल्हि पुछणी आहे त असां खां मोहबत जी ॻाल्हि पुछो असां खां वफ़ा जी ॻाल्हि पुछो असां खां निभाइण जी ॻाल्हि पुछो ऐं मोहबत करणी कंहिंसां आहे मोहबत करणी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां करणी आहे वफ़ा करणी आहे त रसूलुल्लाह जी शरीयत सां रसूलुल्लाह जे दीन सां करणी आहे निभाइणो आहे त रसूलुल्लाह सां निभाइणो आहे जे नबी ते कलमो पढ़ियो अथऊं मुंहिंजा मुस्लमान भाउरो अहले सुन्नत वल जमात जे उलमा सां ताउन करियो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां जेको चऊं था माण्हू असांखे चवनि था तव्हीं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं छो था करियो बाबा इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन्हे अगरि बीनी के ना बीना चाहस अगरि ख़ामोश बि निशीनी गुनास जेकॾहिं तव्हां ॾिसो था त अंधो घस वठी वञे पियो अॻियां खूह आहे पोइ जेकॾहिं तूं माठ करे वेही रहे त अंधो किरी पियो खूह में मोह या हुनजो टंग या कंध भॻो त इहो गुनाह उन माण्हू जे मथां ईंदो छो उन अंधे खे न ॿुधायो मुंहिंजा मुस्लमान भाउरो असां तव्हांखे इहो ॿुधायूं था त असांजा जेके दीनी मदारिस आहिनि उहे अमन ऐं सलामती जा गहवारा आहिनि असांजे दीनी मदारिस में लोकल तरीक़े सां नेशनल लेवल ते बैनुल अक़वामी तौर ते तहक़ीक़ात कराई वई असांजे अहले सुन्नत वल जमात जे मदारिस में का क्लेशिनकोफ कोन्हे का गोली कोन्हे को असां वटि थूम ऐं पटाटा टमाटा वठण जे लाइ जेकॾहिं का छुरी बोरती खाने में हूंदी आदि उबती त उहा हूंदी बाक़ी कंहिं बि क़िस्म जो असलियो असां वटि कोन्हे को असां इन जे ख़िलाफ़ आहियूं असां जैश मञूं था लश्कर मञूं था त फ़क़ति पाकिस्तान जी फ़ौज खे लश्कर मञूं था कंहिं बि लश्कर जा असीं हामी कोन आहियूं कंहिं बि लश्कर खे असीं कोन था मञूं न को जैश आहे न को लश्कर आहे त पाकिस्तान जी मुसल्ह फ़ौज आहे असीं उन जा दुआगो आहियूं त अलाह तबारक तआला फ़ौज खे सिराते मुस्तक़ीम अता फरमाए त पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कनि ऐं आलम इस्लाम जी हिफ़ाज़त कनि पाकिस्तान जी जोग्राफियाई हैसियत जी हिफ़ाज़त कनि ऐं पाकिस्तान जे नज़रियात जी हिफ़ाज़त कनि ही मुल्क ख़ुदादाद पाकिस्तान मुंहिंजा मुस्लमान भाउरो हिन मुल्क सां मोहबत करियो दीन सां मोहबत करियो ऐं असांजे तलकीन वॾे खां वॾी आहे अॼु जे नौजवाननि जो जमे ग़फ़ीर आहे उन्हनि खे आउं इहो अर्ज़ु कंदुसि त बाबा मुसलमान आहियो तव्हांखे आउं हिकिड़ो अर्ज़ु करियां अल्लाह साईं क़ुर में फरमाए थो त वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु बिल वालिदैन इहसाना अल्लाह साईं क़ुर में फरमाए थो त आउं तव्हांखे हुकुम थो ॾियां आउं तव्हांखे ऑर्डर थो ॾियां त अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न करियो इबादत करणी आहे त फ़क़ति अल्लाह जी करणी आहे वबिल वालिदैन इहसाना ऐं उन खां पोइ पंहिंजे वालिदैन ते इहसान थोरा करणा आहिनि वक़्फ़िज़ लहुमा जुनाह ज़ुल्ल मिन रहमत फ़क़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बियानी सग़ीरा अल्लाह साईं क़ुर में फरमाए थो त अव्हां पंहिंजे माउ पीउ जे मथां पंहिंजे ॿाहुनि जी ही छां करे छॾियो ॿाहुनि जी रहमत जी छां करे उन खां पोइ तव्हीं अलाह खां इहा दुआ घुरो या अलाह तूं हिननि जी ईअं परवरिश कर जी नंढे हूंदे माउ पीउ मुंहिंजी परवरिश कई हुई
ओ नौजवानो, ही मां पे तव्हांजा, ही अल्लाह जी रहमत तव्हांजे मथां आहे, उन्हनि जो क़दुरु करियो, उन्हनि जी इज़त करियो, उन्हनि जे वला तक़ुल लहुमा उफ़ वला तनहरहुमा। मां पीउ खे झिड़कणो कोन्हे को, ज़ोर सां ॻाल्हाइणो कोन्हे को, पर मां पीउ जे अॻियां उफ़ बि करणी कोन्हे को। अॼोके हिन तक़रीब में जेके नौजवान आया आहिनि, आउं उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त तव्हां पंहिंजे माउ पीउ जा फर्मा बरदार थियो, अबे अमा जा फर्मा बरदार थियो। जेकॾहिं तव्हां अबे अमा जा फरमान बरदार थिया असां सम्झंदासूं त हिन बुज़ुर्गनि जेको ही कमु कयो आहे, ही जेको हिते स्टेज ठहियो आहे, हिन अज़ीम शान ही जलसो मुनक़िद थियो आहे, इहो कमु सजायो थियो, अल्लाह वटि क़बूल पइजी वियो हलियो। ऐं अॼु ख़ासि तौर ते हिन जलसे जे लाइ कराची खां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो हुयुसि, अव्हांजी ज़ियारत करण जे लाइ, उलमाए किराम जी तक़ारीर ॿुधण जे लाइ, ऐं आख़िर में ॿ टे अल्फाज़ आउं बयानु करियां हा। पर चूंकि मूंखे को तमामु के ज़रूरी कम सां केॾा वञिणो पवे थो, बल्कि ॿियो कमु को बि कोन्हे को। मुंहिंजे भाउ खे हाफ़िज़ मोहम्मद याक़ूब जान, उनजी तबियत नासाज़ आहे, उनजे लाइ त पंहिंजे माउ पीउ जी छा इज़त आहे ऐं माउ पीउ जी केॾी इज़त करणी आहे, कीअं इज़त करणी आहे माउ पीउ जी। मुंहिंजा मुस्लमान भाउरो, तव्हां जे हिते अॼोके हिन जलसे आम में अवां अॼु हितां जो आद करे उथंदा त वालिदैन जी फर्मा बरदारी करणी आहे, नमाज़ 5 वक़्त बाक़ाइदा पढ़णी आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़े भेरे असांखे ॿुधायो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजो साॼो हथ मुबारक मथे खणी ॿ आङिरियूं मुबारक खोले पाण फरमायो त पंहिंजे कावड़ियल नाराज़ मुस्लमान भाउरनि खे पाण में परचायो, इन जिहाद खां वधीक सवाब आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि सहाबा किराम जी हिकु जमात आई, उनखे अर्ज़ु कयो त क़िबला, तव्हीं नवाज़े रसूल आहियो, तव्हीं राक़िब जोशे रसूल आहियो, तव्हां कीअं ऐं हज़रत इमाम हसन जा उहे तालुकात जेके असीं ॾिसणु चाहियूं था, त माण्हू विया हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हुज़ूर में, उन्हनि अर्ज़ु कयो त क़िबला, जेके तालुकात तव्हांजा ऐं इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा हुजणु खपनि, ओड़ा तालुकात तव्हांजा असीं कोन था ॾिसूं। छाजे करे हाणे तव्हां हीअं करियो जो हज़रत इमाम हसन वरी बि तव्हांजो वॾो भाउ आहे, तव्हां नंढी वञो हुन वटि ऐं तव्हां वञी उनखे परचायो। मतिलबु इहे ॻाल्हि जी जो गवारा आऊं कोन थो कयां त बेशक में अॻु में आऊं हुजां, इमाम हसन मुंहिंजो वॾो भाउ जो मुंहिंजे पुठियां हुजे। पोइ जॾहिं इहा ख़बर इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे पई त पाण तां हली आया, अची हज़रत इमाम हुसैन खे परचायूं ऐं पाण में खीर खंड थिया। मुंहिंजा मुस्लमान भाउरो, इस्लाम अख़ुवत ते ॿधी ते वॾी तमामु तलक़ीन करे थो, इस्लामी हुकुम थियनि था त तव्हां पाण में मुत्तहिद रहो, मुत्तफ़िक़ रहो, इतिहाद में रहो, इतिहाद में वॾी बरकत आहे। ऐं जेकॾहिं को ॿ कावड़ आहिनि मुस्लमान भाउर, पोइ जेकॾहिं को वञे थो माण्हू सम्झे थो त आऊं कावड़े आहियां फलाणे भाउ खां, फलाणे मुस्लमान खां, फलाणे दोस्त खां, पर ॾोह मुंहिंजो कोन्हे को, ॾोह बि हुनजो आहे। पोइ उन वटि जेकॾहिं को भाउ हली वञे थो, तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयूंसीं, उमेद आहे तव्हां उन ते ज़रूरु अमल कंदो ऐं असांजी हिन दीनी मदारिस जी मदद कंदो। ऐं असां साईं क़िबला सैयद अली बख्शा जिन जा तमामु घणा थोराइता आहियूं, पर अव्हांखे बि नालो कोन ईंदो, असल में उर्फ़ साईं पप्पू शाह चवंदा आहियूं, असांखे उहो नालो बहितर लॻंदो आहे, सुठो लॻंदो आहे। ऐं जेको सॼी जमात असां चयोसीं, अलाह पाक साईं खे ख़िदरी हयाती ॾे, असां साईं जा दुआगो आहियूं, अलाह साईं खे ख़िदरी हयाती ॾे ऐं अव्हांजो ख़िदमत करण जी साईं खे तौफ़ीक़ अता फरमाए ऐं वधीक क़ुवत अता फरमाए त वधीक फ़आल तरीक़े सां तव्हांजी ख़िदमत करे सघनि, हिन टुटड़ियल ऐं पसमांदा इलाइक़े जी ख़िदमत करे सघनि, हिन ग़रीबनि जी हाल बहितर थी सघे। ऐं साईं जिन जो तमामु घणो मशकूर आहियां। असांजो मक़सदु सियासत कोन्हे को, सियासत में असांजो वास्तो ई कोन्हे को, असां फ़क़ति इहो कयूं था। ऐं साईं तव्हांजी ख़िदमत में ॿियो बि को अर्ज़ु करियां, तव्हां मदद करियो असांजी अहले सुन्नत वल जमात जी, छाकाणि ऐं उहा ज़रूरत आहे
अहल सुन्नत जी मदद कंदो त उन में असां MPA MLA थियणु कोन था चाहियूं, पर असांजी मदद कंदो त उन जो असल में बेनिफिशरीज़ वरी बि तव्हां आहियो। इन करे जो काज़ी हुसैन ऐं फज़लुर रहमान उहो सॼे सूबा सरहद खे भेले चट करे खाई हज़म करे विया, बलोचिस्तान खे खाई हज़म करे विया हलिया। हिते बि हुननि जा घरा मुला घर लॻल धक बदबूदार मुनाफ़िक उहे हिते मुला कारिस्तानियूं कनि पिया ऐं उहे एॾा मकार आहिनि। क़ुरान शरीफ़ खणी वञनि था, ग़लति पिया छपाए अचनि था, 25 लख क़ुरान शरीफ़ आणनि था, पोइ माण्हुनि वटि